ही चेहरो जेको हर वक्त ताज़े गुलाब जियां टिड़ियल रहंदो, उन्हीअ करे ई संदसि किरदार मां बि गुलाब जी सुगंध ईंदी हुई। हिन कॾहिं बि फ़क़ति पंहिंजे लाइ न सोचियो। हुनजी हर सोच में संदसि उमड़, बाबू, भाइर ऐं भेनरूं हूंदियूं। समूरे ख़ानदान खे जड़ी रीत हिन मथे आणण जा सपना ॾिठा हुआ। हा, उहे सपना पंहिंजी साभियां वारी मंज़िल ॾांहुं रवंदा हुआ त मौत खेसि कंहिं शिकारी बाज़ जियां झपड़ हणी असां सभिनी खां खसे वरितो। ही ॿकंदड़ मुख वारो प्यारो इंसान अदा मक़बूल अली नारे जो आहे। पाण बि बैंक में ऑफिसर हो। संदसि मिज़ाज निहायत माठीणो, मोहबतूं ॾियण जी खेसि सुती पियल हुई। हू जेतोणीकि मुंहिंजे निहायत ई दिलि जे क़रीब रहंदड़ दोस्त नदीम नारे जे जो वॾो भाउ, पर असां साणसि जॾहिं बि मिलियासीं ईअं महसूस कराइण न ॾिनई त हू असांजे दोस्त जो वॾो भाउ आहे, बल्कि हू पंहिंजे हमउमिर दोस्तनि जीअं असां सां कचहरियूं कंदो। मक़बूल उन शख़्स जो नालो आहे जंहिं वटि ॿियनि खे आॾो करे पाण पोयां हलण जो दिलि कुरतो हो। हिन समूरी हयाती ख़ानदान जे ॿियनि फ़र्दनि लाइ महिनत कई ऐं पाण पतोड़ियो, पंहिंजे ॾुखनि सां पाण ई छेड़ियईं ऐं पंहिंजे हिसे जूं ख़ुशियूं बि ॿियनि जे नाम लिखियईं। केरु थो अॼुकल्ह जे ज़माने में ईअं करे, पर हुन ईअं करे ॾेखारियो। बैंक जी सख़्त नौकरीअ जे करे पंहिंजे ख़ानदान जे मिड़नी भातियुनि खे सुखियो रखण लाइ आतो हूंदो। खानपुर पोस्टिंग हुजे या ख़ैरपुर नाथन शाह, पाण मोटर बाइक इस्तेमालु कंदो, गाॾी हैदराबाद में हूंदी। मूंखे अॼु बि चिटीअ तरह यादि आहे त 1999 में ॻाढ़े रंग वारी ख़ैबर कार में नदीम असांखे बि घुमाईंदो हो। अदा मक़बूल जो भाइरनि सां एॾो प्यारु हूंदो हो जहिड़ो पंहिंजी औलाद सां हूंदो आहे। भाइर बि हुन तां जान निछावर कंदा। हुन वटि माण्हू शुनासी हुई, जीवन जा ॾुखिया पंध झागे अॻिते वधियो। मक़बूल अली नारे जो अॼु असांजे विच में नाहे। खेसि कैंसर जहिड़े मोज़ी मर्ज़ असां खां हमेशा लाइ खसे वरितो। हू खानपुर जे क़रीब नारेजन जे आबाई ॻोठ मिठे जे ॻोठ खां थोरे फ़ासिले ते हिकु तारीख़ी क़ब्रिस्तान में आरामी आहे। अॼु बि मूंखे यादि आहिनि उहे लम्हा जॾहिं भाउ मक़बूल खे दफ़नाइण ते वियासीं त मुमताज़ नारे जे गाॾीअ में नदीम मुंहिंजे भरिसां वेठो हो ऐं हू पाण ते ज़ब्त करण बावजूद बि पंहिंजे जवान भाउ जे विछोड़े जे ग़म में मुसलसिल ॻोढ़ा ॻाड़े रहियो। संदसि अखियुनि मां निकितल उहे गरम ॻोढ़ा मुंहिंजे कुल्हे ते मुसलसिल फिरी रहिया। जॾहिं कंहिंजो भाउ जवानीअ में विछड़ी वञे त उन लम्हे उन दोस्त खे कहिड़नि लफ़्ज़नि सां आथत ॾिबी आहे, इहा ॻाल्हि अॼु ताईं सम्झ खां ॿाहिरि आहे। मौत केॾो बेरहम आहे, केॾा नफ़ीस माण्हू थो खसे वञे। पोयां रहिजी वञनि थियूं संदनि यादूं, ॻोढ़ा, सुॾका ऐं साग। अॼु भाउ मक़बूल जो जनम ॾींहुं आहे ऐं काल्ह ई मां भाउ मक़सूद जो इहो स्टेटस पढ़ियो हो त भाउ मक़बूल तूं किथे आहीं, मूंखे तुंहिंजो कुल्हो थो खपे, जंहिं ते कंधु रखी मां तोखे पंहिंजे दिलि जा हाल ॿुधायां। यकीनन जॾहिं अहिड़ो भाउ जेको सभिनी जे लाइ छपर ऐं छांव हुजे विछड़ी वञे थो त उन जे न हुअण वारो अहसास बाक़ा दिलि छोड़ींदो रहे थो। तोखां थींदे धार खिलंदे खिलंदे यार लुड़क लड़ी पिया। तोखां थींदे धार खिलंदे खिलंदे यार लुड़क लड़ी पिया लार लुड़क लड़ी पिया लार तोखां थींदे धार खिलंदे खिलंदे यार लुड़क लड़ी पिया